नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदड़ अफगानिस्तान के वक्ती नायब वज़ीर आज़म मुल्ला अब्दुल गनी बिरादरी पंहिंजे ज़ख्मी थियण बाबत खबरुनि खे कूड़ो करार ॾींदे चयो त तालिबान जी सिफ़ुनि में मुकमिल इत्तेहाद आहे। गुज़िरियल ॾींहुं हक़नि नेटवर्क सां इख़्तिलाफ़ ऐं जहिड़े जे हवाले सां मुल्ला बिरादर हिकु वज़ाहती वीडियो पैगाम में चयो त मुंहिंजे हवाले सां पकड़ियल खबरुनि में का बि सदाकत न आहे। मां कंधार ऐं पंहिंजी रिहाइशगाह ते बिल्कुलु ठीकु आहियां ऐं सही सलामत आहियां। काबिल शहर खां ॿाहिरि हुजण जे करे इंटरनेट ताईं रसाई न हुई, न त समूरनि अफ़वाहनि जी पहिरियां ई तरतीब करे छॾियां हा। दुआ में तालिबान जे सियासी हाफ़िज़ जे तर्जुमान मोहम्मद नईम जे तरफ़ां मुख़्तसिर क्लिप ट्विटर ते पोस्ट कयो वियो, जंहिं में मुल्ला अब्दुल गनी बिरादर सोफ़े ते वेठल आहे, जॾहिं त साम्हूं सरकारी टीवी जो एंकर बि वेठल आहे। हिन वीडियो में चयो त ख़ुदा जो शुक्र आहे, असांजा हिक ॿिए सां सुठा लाॻापा आहिनि ऐं असां हिक ॿिए जो एहतराम कयूं था। असांजा वास्ता हिक ख़ानदान खां बहितर आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।